अस्सलामुअलैकुम नाज़रीन, माया फ़हमीदा ताज तव्हां ॾिसी रहिया आहियो MNN TV। हाज़िर आहिनि हिन वक़्त जूं ख़ासि ख़बरूं। कुपचाणी नून लीग अॻवान मरहूम सरदार अब्दुल हमीद खोसो जी पहिरीं वरसी करोना वबा सबबि सादगी सां मल्हाई वई। संदसि फर्ज़ंदनि ऐं भाइरनि मरहूम जी क़बर ते पहुची गुलनि जी चादर चाढ़ी, दुआ घुरी, मरहूम जे रूह खे ऐसाले सवाब लाइ क़ुरान ख़ानी ऐं ख़ैरात जी मानी पिणु कई वई, जंहिंमें इलाइक़े जे मुअज़्ज़िन हाजी आलिम शहर सुलेमान धामरा, महबूब हुसैन गुपचाणी, अब्दुल करीम खोसो, नूरल गाओ, डॉक्टर मोहम्मद साले गाओ, सेठ नज़ीर खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त नून लीग सूबाई सदर शाह महमूद शारेज़ एहसान अली भ्रोई टेलीफ़ोन ज़रिए ख़िताब कंदे चयो त सरदार अब्दुल हमीद खोसो पार्टी जो असासो हो, पार्टी जे हर सॾ ते पहुची वेंदो हो, मरहूम आख़िरी दम ताईं पार्टी सां गॾु हुयो। करोना जी वबा सबबि वरसी प्रोग्राम खे मुख़्तसिर कयो।